सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं आहियां अवां जो मेज़बान जाफ़र मेमन। मुल्क जी जेका सूरत हाल आहे सामीन, इहा यकीनन पस मंज़र ऐं पेश मंज़र जेको तव्हां ऐं असांजे साम्हूं आहे उहो इंतिहाई पेचीदा बि नज़र अचे थो ऐं कॾहिं कीअं वारो जेको शहर आहे उन मां बि घणियूं ॻाल्हियूं उन मां निकिरनि थियूं। सो मौजूदा सूरत हाल जो तर्जु करण जे लाइ उन ते ताइरानी नज़र रखण जे लाइ असां तकलीफ़ ॾिनी आहे साईं दुर मोहम्मद पठाण साहिब खे, जेको न सिर्फ़ु असांजो तारीख़ जे हवाले सां असांजो उस्ताद आहे ऐं सिंध जी तारीख़ जी हिकिड़े अहम शख़्सियत आहे जंहिं मोहन जे दड़े खां वठी मुख़्तलिफ़ हवालनि सां गुल हयात इंस्टीट्यूशन बि खोलियो आहे ऐं उन सां गॾोगॾु संदसि जेको जाखोड़ जेका आहे उहा मुसलसिल जारी रहंदी आई आहे। साईं जी मौजूदा सियासी सूरत हाल जे हवाले सां हिकु डिघी नज़र आहे। असां चाहियूं था त संदसि लफ़्ज़नि सां रायनि ऐं रिथुनि सां कुझु ॻाल्हियूं ॿुधूं। साईं दुर मोहम्मद साहिब, तव्हांखे असां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते वेलकम चऊं था। साईं जाफ़र साहिब, वॾी महिरबानी। वॾे अरसे खां पोइ ॻोल्हे लधो आहे जी जी जिते राब्ता पंहिंजा घटि रहिया, पर बजाए दूर के दूर बि ॾाढो परे बसि मोहबतूं तव्हांजूं। तव्हां ॿुधायो साईं त हिन सूरत हाल ते तव्हांजी नज़र छा आहे, छा महसूसु कयो था? साईं मुंहिंजा इहो असां जेके बाशऊर ऐं साञामंद दोस्त आहिनि, माण्हू आहिनि, जंहिंखे ॻणती आहे त छा थो थिए, हिन वक़्त ते छा थियो आहे, सुभाणे छा थींदो, इहे सुवाल अहम आहिनि जिन ते असांखे उन्हनि साञामंदनि वांगुरु सोचणु घुरिजे, ॾिसणु घुरिजे। ऐं के घणियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके माण्हू ॾाढो लाइटली वठंदा आहिनि, ईअं ॿुधो अणॿुधो करे छॾींदा आहिनि, ॾिठो अणॾिठो करे छॾींदा आहिनि, पर उन्हनि जो सौ सदो वास्तो असांजे मुस्तक़बिल सां हूंदो आहे, आईंदे सां हूंदो आहे। पाकिस्तानी सियासत जे हवाले सां जेको कुझु वापरे थो पियो, उन लाइ हिकिड़ो मुख़्तसिर जुमिलो जेकॾहिं कमु आणिजे थो चइजे थो सांड्रो जीअं सत रंग मटाईंदो आहे ऐं तीअं पई इहा सियासत रंग मटे। सिंध जो माण्हू जेको आहे उन जे आॾो हिकिड़ा चारा ऐं ॿ रस्ता ऐं ॿ पेतिरा आहिनि। हिकिड़ा वफ़ाक़ परस्त दोस्त आहिनि जेके मुल्की सतह ते सियासत कनि था, ऐं ॿिया वरी असांजा आहिनि साथी जेके सिंध खे सतह बणाए, सिंध खे मर्कज़ बणाए, सिंध खे हिकिड़ो मैदान बणाए पंहिंजे सिंध जे बहबूदी लाइ, ख़ैर ख़्वाहीअ जे लाइ, अवाम दोस्तीअ जे लाइ जेके सरगर्म आहिनि।
हाणे इन ॿिन्ही तनाज़ुर सां असांखे मुल्की सियासत खे ॾिसणो आहे। हिन वक़्तु अवां जेकॾहिं ॾिसंदा त मुल्की सियासत में जेको आहे सो मुस्लिम लीग नून आहे, इमरान खान आहे, पीपुल्स पार्टी आहे, इहे टे वॾा हिते जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि जो जेको आहे सो हिकिड़े क़िस्म जो हुन में रोल आहे, हिकिड़े क़िस्म जो किरदारु आहे। पर वॾी ॻाल्हि जेका थी आहे असांखे तफ़सील सां इन्हनि ॻाल्हियुनि ते जेको गौर करिणो आहे उहा इहा आहे त पाकिस्तान जी सियासत में नवाज़ लीग जे हवाले सां जेको कुझु आहे वापरे थो पियो इहो आई ओपनर आहे, असांजी अखियुनि खे खोलण जे लाइ काफ़ी आहे। नवाज़ शरीफ़ जे वाटा जेके ॻाल्हियूं निकितियूं आहिनि इहे जेकॾहिं को ॿिए सूबे जो माण्हू ऐं ख़ासि तौर ते सिंध के सूबे जो माण्हू को सियासतदान अहिड़ियूं ॻाल्हियूं करे हा त हिन वक़्तु ताईं हुन कोप्तो करे टंगनि हा। हुन सिधो सो अदलिया ते ॻाल्हायो आहे, हुन सिधो सो इशारा फ़ौज ॾे कया आहिनि ऐं हुनजो हिकिड़ो इहो स्लोगन, हिकिड़ो नारो, हिकिड़ी दांह, हिकिड़ी कूक त मूंखे छो कढियो वियो, इहो जुमिलो ॿियो माण्हू न पियो चई सघे। हिन जे वाटां कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि सच जेको आहे उहो जॾहिं ॻाल्हाईंदो आहे न, जेको ज़लज़लो हूंदो आहे त उहो धरती कोन ॾिसंदो आहे त नरम आहे, धरती न ॾिसंदो आहे त जाबू आहे, उतां निकिरी फुटी पवंदो आहे। त सच जेको आहे क़ौमूं लिकाइनि भली, माण्हू लिकाइनि भली, पर ज़रूरत पवे थी त सच खे तो सच पाण जेको आहे सो निकिरी निर्वार थी थो वञे। त हिन माण्हूअ जेके सच चया आहिनि उहे बाक़ी सूबनि जे मज़लूम माण्हुनि जो उहो आवाज़ु आहे जेको वॾे अरसे खां वठी ॿुधो न वियो। हिन माण्हू जो इहो चवणु त कंहिं बि वज़ीर आज़म खे मुल्क ते कुर्सीअ ते विहणो था छॾनि, अलाए इहा ॻाल्हि जेकॾहिं तव्हां असां कयूं हा त उहो शायदि ॾुखी लॻे हा, चवनि हा त असांखे इल्ज़ाम बोता न लॻी वञनि हा, सूबाइत जा लॻनि हा, असांखे ॿोलियुनि जे हवाले सां माण्हू जेका टोकनि ऐं रोकनि हा। त हाणे उहो माण्हू थो ॻाल्हि करे जेको वॾो पार्टनर आहे, वॾे सूबे सां जंहिंजो वास्तो आहे, उहो फ़ौजियुनि ते हिन करे थो ॻाल्हाए सघे त फ़ौज ते माशा अल्लाह घणे खां घणो जेको फ़ौज में माण्हू आहिनि उहे इन सूबे जा आहिनि, पोइ हिते मिटियूं माइटियूं बि आहिनि, यारूं दोस्तियूं बि आहिनि, निस्बतूं रुगबतूं मोहबतूं बि आहिनि। त पोइ उन करे उहो ॻाल्हाइनि था पिया। जेकॾहिं को माण्हू उतो जो फ़ौज जे लाइ ॻाल्हाए थो पियो उनजी मुखालफ़त या मुआफ़क़त में, त फ़ौजियुनि खे बि ख़बर आहे त सुभाणे वरी इन माण्हू सां असांजो वास्तो जेकॾहिं प्रोफेशनलिज़म जे हवाले सां न त समाजी हवाले सां पवंदो, असां हिकु ॿिए जा हिसो आहियूं। तंहिं करे हे वाहिद माण्हू थियो पहिरियों जंहिं उन्हनि इदारनि जे लाइ ॻाल्हाइणु शुरू कयो जिन इदारनि ते ॻाल्हाइण जी पाबंदी हुई, माण्हू हिमत न कंदा, माण्हू कोशिशि करे लहराए वेंदा त सुभाणे जेकॾहिं असां ॻाल्हाईंदासीं त असांखे उहो पवंदो ॿार। ऐं हिन जे हिसाब सां अदलिया ते ॻाल्हाइणु शुरू कयो आहे। मां सम्झां थो त अदलिया खे इम्तिहान में विधो अथई ऐं हिन जा इहे हवाला ॾियणु त बाबा सो मोटो ते वञी था मिसाली ॻाल्हि इस्पतालूं ॾिसनि, ॿिया ॻाल्हियूं कनि। ऐं हो अब्दुल जो जेको निज़ाम आयो धर्म गुप्ता, माण्हूअ खे जेको आहे सो इंसाफ़ तकिड़ो कोन थो मिले, माण्हू जेको आहे सो इंसाफ़ लाइ वठे थो दाऊं कूकू कंदो ऐं हे माण्हू वठनि था जेको सो पंहिंजे हिसाब सां कॾहिं कंहिं मसइले ते खणी था वरी था पाण मुरादो नोटिस वठी ॻाल्हियूं कनि। त इहे ॻाल्हियूं असां न पिया करे सघूं, इहे कुदरत जो पंहिंजो निज़ाम आहे त उन माण्हू कयूं जिन माण्हुनि असांजे ज़बानुनि खे ताला आया त तव्हां न ॻाल्हायो, अदलिया ते तव्हां न ॻाल्हायो, फ़ौज ते उहे माण्हू अॼु जेके सो पंहिंजो पाण ॻाल्हाइनि था पिया। असां हाणे हिकु ई ॻाल्हि असां पाण तफ़सील सां ॻाल्हियूं कंदा हलूं त जेका नवाज़ लीग जी हिन वक़्तु सूरत हाल आहे ॾिठी आहे ॾोजरे वारी थी नज़र अचे, महसूसु थिए थो तकलीफ़ में आहिनि, महसूसु थिए थो हुनजे को वेझो कोई कोन्हे को। पीपुल्स पार्टी जो एतमाद हुननि विञायो आहे ऐं इमरान खान हुननि जे लाइ अॻ में ई सोटा बाटा करे बीठो आहे। ऐं असांजो वरी ॾिसो त दीनी हवालनि सां हुते जेको माजिल टाउन वारो वाक़ियो थियो इहो हुननि खे विच में थो पियो पवे। हाणे इहा सॼी सूरत हाल जेकी आहे अचानक न आहे। अवां हिकिड़ो ॾाढो सुहिणो जुमिलो थियो पस मंज़र ऐं पेश मंज़र जो, असांजे दोस्त जेको चयो मेमन साहब, त उन हर शइ जो पस मंज़र ऐं पेश मंज़र थींदो आहे।
के बि वाक़िया अचानक को जेको आहे सो पैदा थी न पवंदा आहिनि, पर उन्हनि जो हिकु क़िस्म जो तसलसल हूंदो आहे। हिन माण्हूअ बेसिकली त जेको आहे सो सियासतदान घटि आहे, पर वापारी ज़्यादा आहे। हिन वापार सां हिन सां वास्तो आहे, इंट्रस्ट उन्हनि सां आहिनि। त हिन हिकिड़े वॾे खां वॾो जेको कमु कयो उहो कमु कई असांजे चाइना सां गॾिजी करे ग्वादर ताईं इहो जेको को निज़ाम हिकिड़ो इक़्तिसादी निज़ाम में नाफ़िज़ करणु थो चाहे, उन ते त दुनिया जहान खे एतिराज़ु कोन्हे, पर वॾे खां वॾो एतिराज़ु थो वञी थिए राहदारीअ ते फाटा खां वठी मिसाल ॻाल्हि चीन खे आसानीअ सां रस्तो मिले ऐं ॿियनि खे न मिले। इहा ॻाल्हि जेकी हुई सा अमेरिका खे बि आवड़ी तकलीफ़ वारी थी, तंहिंजे करे पोइ उन्हनि जो ॿिया मटिजण शुरू थियूं। उन्हनि बि जेको आहे सोचियो त हे अकेले पंहिंजे हिसाब सां जेके राहदारी कीअं कंदा। त हिन माण्हूअ जो सियासी हवाले सां हिन जी सियासत ते ग़ालिब आहे इक़्तिसादियात। हिन ते जीअं मुस्लिम लीग जी सियासत ते ग़ालिब जेके आहे सा उहो आहे वापार। ऐं पोइ उन्हनि मफ़ादनि जे करे हे तवाज़ुन क़ाइमु करे न सघियो सियासी जेको आहे सो डेक्यूलेटीअ में ऐं असांजे हिन इक़्तिसादी मफ़ादनि में तवाज़ुन पैदा न कई। घणे खां घणो दौर जेको आहे सो हिन पंहिंजो हिकिड़ो एम्पायर पैदा करण जे लाइ पाकिस्तान खे ग्वादर जे हवाले सां चीन जे हवाले सां जेका वॾी तब्दीली ईंदी ऐं उहा तब्दीली जेकी आहे असां ॿियनि खे क़ाबिल क़बूल न पई थिए, न हिंदुस्तान खे थींदी न वरी जेका असां अमेरिका खे थींदी। ऐं उहे मुल्क जेके चाहिनि था ऐं चवनि था त असांजी बि आसानीअ सां हॉट वाटर ताईं समुंड ताईं रसाई थिए, उहे न चाहींदा त उन रस्ते ते फ़क़ति के हिकु अधु के महदूद मुल्कनि जो जेको कब्ज़ो हुजे। तंहिंजे करे इहो झेड़ो जेको आहे सो ख़तमु कोन थियो, हिन झेड़ो शुरू थियो आहे ऐं उन झेड़े जी हिनखे सज़ा थी मिले सियासी तौर ते। हे तवाज़ुन क़ाइमु करे पियो सघियो, पर हिन जे लाइ मशहूरु आहे त हे माण्हू पंहिंजे मफ़ादनि जे करे पंहिंजे यारनि खे बि जेको आहे सो विसारे छॾींदो आहे। सिंध में तव्हां ॾिसो कौशली सां हिन करे जलावतनी काटी, हुन लाड़काणे खां असांजो भुट्टो मुमताज़ भुट्टो हिन सां जेको सो गॾिजी पियो। पर पोइ जॾहिं इहे सदारतुनि जूं ॻाल्हियूं आयूं, सिंध जे गवर्नरनि जूं ॻाल्हियूं आयूं, त हिननि माण्हुनि खे ऐं असांजे माण्हुनि खे त हुन मकड़ जे वार कढी फिटी करे छॾिबो आहे, इहे नज़र अंदाज़ करे छॾियो। इन करे हुननि खे पंहिंजा मफ़ाद आहिनि, हिनखे सज़ा इन जे करे मिलणी हुई ऐं इन सज़ा वॾे खां वॾो जेको हुन सबबु आहे। सो हाणे मां वरी ॻाल्हि खे वरी सम्झायां ऐं सम्झण जी कोशिशि कयां त हे सियासी ॻाल्हियुनि खां वधीक हिन इक़्तिसादी ऐं मुआशी या ई चइजे त तिजारती ऐं वापारी ॻाल्हियुनि ते तवजो ॾिनो, जंहिंमें सियारे जी बाहि पाण ॾिसण जी कोशिशि कई ऐं उहा बैन अक़वामी सियासी तनाज़ुर में हिन जे ख़िलाफ़ु वोट वियो। पोइ हिनखे चवंदा बीहो तव्हांखे भला थोरा ॾींहं जा तारा ॾेखारियो। तंहिं करे इहे हालतूं इहे थियणियूं आहिनि। हिन जी इक़्तिदार खां ॿाहिरि थियो, हिन खां पोइ बाक़ी जेका सूरत हाल अञा अॻिते थींदी उहो उन जी हिकिड़ी क़िस्म जी कड़ी आहे। सो मूं ॻाल्हि कई हेतिरे ते असां ॻाल्हाईंदासीं जीअं नवाज़ शरीफ़ खे था ॻाल्हायूं त नवाज़ शरीफ़ जे ज़बान मथां उहे लफ़्ज़ निकिता आहिनि, जेकॾहिं उहे साॻा लफ़्ज़ कंहिं ॿिए सूबे जो माण्हू ॻाल्हाया त उनखे उबतो टंग वञे हा। नवाज़ शरीफ़ अदलिया ते ॻाल्हायो, नवाज़ शरीफ़ फ़ौज जा हवाला ॾिना, पर हिकिड़ी ॿी वॾी ॻाल्हि हिन करे वरिती आहे हाणे ताज़ो त पाण खे जेको आहे सो ओभर पाकिस्तान जॾहिं असां सां गॾु हुयो तॾहिं मुजीबुर रहमान हीरो आहे उतां जो, बाबा क़ौम आहे उतां जो, हुन पंहिंजो मुल्क हुननि खे आज़ादु करे ॾिनो। त हिन जा इहे लफ़्ज़ चवणु त मुजीबुर रहमान जेको सो मुफ़्त वतन पाकिस्तानी हो ऐं उनखे लाचार कयो वियो, उनखे मजबूर कयो वियो इन क़दम खणण लाइ। मां पंहिंजे अख़बारुनि में लिखी चुको आहियां, मज़मूननि में लिखी चुको आहियां त जेकी आज़ादीअ जी तहरीक हुई असांजे हिन मुजीबुर रहमान हलाई आहे, अगरतला साज़िश जा जेके केस हुया उहा हिकु क़िस्म जी अजीब क़िस्म जी तारीख़ी वाक़िया ॾसनि था पिया त उहा असाइनमेंट खां शुरू थी फ्रीडम ताईं वई। छह नुक़्ता जेके ठहिया आहिनि किताबनि में हवाला आहिनि, माण्हुनि चयो आहे, बयान मौजूदु आहिनि
त उहो मुजीबुर रहमान जा 6 नुक़्ता जेके आहिनि त मग़रबी पाकिस्तान जे सियासतदाननि इक़्तिदारी सियासतदान ठाहिया, हुनखे झंडो बि ठाहे हिननि ॾिनो, हुनखे इन रस्ते ते आणण लाइ हुनखे बसि ओभर पाकिस्तान अलॻि करणो हुयो त इन करे हिकिड़े खे क़ुर्बानीअ करे ॿकरो बणाइनि, पर हुनखे बाबा क़ौम थियणो पियो। पोइ वरी हुनजा जेके नसीब थियणा था असांजे आॾो आया। हाणे ॻाल्हि मूं इहा ई खे कई कि जॾहिं नवाज़ शरीफ़ थिए थो त असांजो मुजीबुर रहमान जेको हुयो उहो ॾोही कोन हो, हुनखे इन ॾोह ते या इन मंज़िल ते आणण वारा असांजा माण्हू हुया। कि इहो सच आहे तारीख़ जो, उहो सच आहे त जिन वीचारनि ते असां अलहद जिन जा इल्ज़ाम ऐं बोतान हितां लॻा मग़रबी पाकिस्तान मंझां, अॼु तारीख़ उन्हनि खे चवे थी त उहो बेॾोही आहिनि, हुननि को ॾोह न कयो। त इन करे तारीख़ जॾहिं ॻाल्हाईंदी त माज़ीअ जा घणा गुनाह जेके आहिनि उहे माण्हू चओ धोपिजी वेंदा। माज़ीअ में जिन खे असां विलेन था चऊं उहो हीरोस थी पवंदा, ऐं माज़ीअ मंझां असांखे जेके सबक़ न सिखियासीं सो कंहिंजे सच चवण सां उहे सबक़ जेके आहिनि से वरी तारीख़ वरजाए दोहराए असांखे यादगिरो ॾियाराईंदी। हाणे अहम ॻाल्हि ख़तरनाक ॻाल्हि जेका ॻाल्हि आहे, पाण खे मुजीबुर रहमान सां भेट ॾियण मूं हिकिड़ो वॾो इशारो आहे। सिंध जो माण्हू जॾहिं ॻाल्हि करे, बलोचिस्तान जो माण्हू ॻाल्हि करे त उन खे ॻिचीअ खां वठनि। हे इनडायरेक्ट वे में अण सिधीअ तरह सां हे माण्हू इहो सोचियो ॼण हुनजे तहत शऊर में या लाशऊर में ग्रेटर पंजाब पियो ॼणो तस्वर ॾेई वियो। त भाउ जी तव्हां मुजीबुर रहमान खे तंग कयो, हुन वञी जेको सो पंहिंजो मुल्क अलॻि कयो त मूंखे तंग न कयो, ॿेली मूंखे चवे थो पियो ॿेली मूंखे तंग न कयो, मूंखे चयो ॻाल्हाइणु न ॾियो, मुंहिंजे फटनि ते जेको आहे ज़ख़्म न हारियो। त इन जी माना इहा ई आहे त न्यू वर्ल्ड ऑर्डर जे रोशनीअ में ग्रेटर पंजाब थियणो आहे, ग्रेटर बलोचिस्तान थियणो आहे। सिंध जो जेको हशर थींदो उहो स्थानीय मंद माण्हू सम्झनि था पिया त मुंहिंजी असांजे नवाज़ शरीफ़ जो इहो जुमिलो तमामु ख़तरनाक आहे। इन मां असां घणा अनुमान कढी सघूं था, घणा अंदाज़ा कढी सघूं था। अञा हिकिड़ी ॻाल्हि नवाज़ शरीफ़ जे करे पोइ असां ॿियनि ॾे हलूं त अवां असांखे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त जॾहिं का वॾी बारगेनिंग ते सियासत में कबी आहे त पोइ उन सियासी पार्टीअ जे कंहिं न कंहिं अख़बार खे या कंहिं सरकदे खे या की विंग लीडर खे जेको आहे सो उहो जेल में विझिबो आहे या उनखे इताब में रखिबो आहे। पोइ हुन सां ॻाल्हियूं कबियूं आहिनि, बारगेनिंग कबी आहे। पोइ जेकॾहिं उहो जेल खां ॿाहिरि निकिरी या इताब में जिन छॾाए पोइ चए त मूंसां बारगेनिंग था कनि, पोइ मुंहिंजे आॾो अची वेठा, पोइ इहे ॻाल्हियूं थियूं हीअं थियूं त माण्हू खिलंदसि तो छो के जेल में तूं वरी कहिड़ी तोसां वरी बारगेनिंग कहिड़ी थी। त इहे थींदो आहे। हाणे मां मिसाल ॻाल्हि हुन सां अमेरिका जे सदर जेको आहे सो अखियूं ॾेखारियूं पाकिस्तान खे, त अखियुनि ॾेखारण धमकियुनि ॾियण खां पोइ बि तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त अंदरूनी ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि थियूं पियूं, समझौता थियनि था पिया। इहे कोन्हे त को जेको हुन जुमिलो कढियो पाकिस्तान सां लाॻापा टुटी पवंदा, न हिकिड़ी धमकी ॾेई पोइ वरी बारगेनिंग कबी आहे। अहिड़ी तरीक़े सां इहा चांसिस आहिनि त नवाज़ लीग सां जेकॾहिं बैन अवी तनाज़ुर में हिन खे तकलीफ़ जे हिननि जे रूप में जेकॾहिं का बारगेनिंग थिए थी ऐं उहा बारगेनिंग थिए थी ऐं उन बारगेनिंग जे नतीजे में नवाज़ शरीफ़ जेकॾहिं वरी इक़्तिदार में अचे थो पोइ डिॼो उन ॾींहं खां त उहे ॾींहं पाकिस्तान जे लाइ, उहे ॾींहं सूबनि जे लाइ, उहे माण्हुनि जे लाइ ऐं सिंध जे लाइ ख़तरनाक हूंदा। छो त उहो ठीकेदारी करे खणी ईंदो, बारगेनिंग अहिड़ी करे ईंदो, समझौतो हेॾो कंदो जेको सियासी हालतुनि जा रुख मटाए छॾींदो, जेका जंहिंमां वॾे खां वॾियूं जेके आहिनि असांजो एॾियूं वॾियूं चेंजिस ईंदियूं जंहिंजो तव्हां असां जेको आहे फ़िलहालु को असां अंदाज़ो जेको आहे लॻाए नथा सघूं। तंहिंजे करे अच्छा हाणे असां सिंध जे हवाले सां थोरो ॾिसंदा ॻाल्हाईंदा हलो। हिन वक़्तु तव्हां सूरत हाल ॾिसो, पीपुल्स पार्टी सिंध ते मौजूदु आहे, नवाज़ शरीफ़ पंजाब ते मौजूदु आहे, भली पाकिस्तान जो जी हुकूमत हुनखे हुजनि पर अमली तौर ते हुनजी पार्टी पंजाब ते मौजूदु आहे। इमरान ख़ान जेको आहे उहो पंहिंजे सूबे में मौजूदु आहे। हाणे अवां ॾिसो त हालतूं ईअं थी वियूं आहिनि जो वफ़ाक़ परस्त वफ़ाक़ दोस्त पार्टियूं बि
हुकुमरानीअ जे हवाले सां, इक़्तिदार जे हवाले सां पंहिंजनि सूबनि ते महदूद थी वियूं आहिनि। इन मां वॾो इंडिकेशन थो मिले। इंडिकेशन इहो थो मिले त सुभाणे हालतूं ईअं थींदियूं जेकॾहिं चूंडूं थियनि थियूं, ऐं चूंडूं जेकॾहिं नथियूं थियनि या थियनि थियूं उन सां असां बहस नथा कयूं। जेकॾहिं चूंडूं थियनि थियूं त मुल्क जे चूंडुनि जे नतीजे में का बि धुर, का बि पार्टी एब्सोल्यूट मेजॉरिटीअ सां स्विप करे न ईंदी, खटी न ईंदी। ईअं विरासत थियल हूंदी। ॿ अढाई पार्टियूं मिली करे मर्कज़ी हुकूमत ठाहींदियूं, न त उन्हनि जो असर रसूख जेको आहे सो पंहिंजनि सूबनि ताईं जेको आहे सो मौजूदु रहंदो। हाणे इहा ॻाल्हि असां सिंधी माण्हुनि खे जेका सोचणी आहे त सुभाणे मर्कज़ में का बि पार्टी भली बार्गेनिंग करे नवाज़ शरीफ़ कंहिंसां, भली कंहिंखे को दिलासो ऐं ॾटो हुजे त तव्हांखे इक़्तिदार में आणींदासीं। जीअं मिसाल ॻाल्हि, हर को माण्हू हाणे इमरान खे महसूसु तासुर थो ॾिए त ईंदड़ वज़ीर आज़म इहो ई थींदो। ईअं थींदो आहे, इन दरवाज़े सां सभई आया आहिनि। भुट्टे जो नालो वठो, कंहिंजो बि नालो वठो, को बि माण्हू हेॾो अवाम जे रस्ते खां कोन आयो आहे, होॾां खां आयो आहे। रस्ता ॿ आहिनि, तंहिंजे करे इन में को जेके अचे थो त पोइ हुन में का कबाद त ज़रूरु हूंदी, पर नामुमकिन न आहे। हाणे जॾहिं सूबायूं हुकूमतूं थी वियूं आहिनि, तंहिंजे करे अमली तौर ते वफ़ाक़ी सियासत ते ज़रे घटि ख़तमु थी वई आहे। वफ़ाक़ी सियासी ॻाल्हियूं थियनि थियूं पियूं, पर जेको आहे सो उनजो जेको आहे उहो दायरे कार जेको आहे उहो मौजूदु थी वञी, उहो सूबनि ताईं जेको आहे पहुची वियो आहे। छो त हाणे इहे थियूं असांजो नवाज़ शरीफ़ जे हवाले सां ॻाल्हियूं त नवाज़ शरीफ़ जेको कुझु चवे थो तारीख़ जो इहो जेके मुस्तक़बिल सां असां सां सचाई आहे त तारीख़ उहो छॾाए जेके असांजे हक़ जूं ॻाल्हियूं आहिनि, जेके असां चऊं पिया न करे सघियासीं, इन खां घबरायूं थी वञनि। जेकॾहिं नवाज़ शरीफ़ बार्गेनिंग में आहे त पोइ शतरंज जे मोहरनि जे मट सट वारी बार्गेनिंग में आहे त पोइ उहो मुल्क ईंदड़ दौर में जेकॾहिं हिननि खे हुकुमरानी मिले थी त उहो पाकिस्तान जी सियासत ते वॾा गहरा असर छॾींदी। सो इहे ॿ ॻाल्हियूं हिन माण्हू जे हवाले सां कबियूं। हाणे असां वरी अचूं था इमरान ख़ान ते। हाणे असां ॾिसो, असां वटि ड्रोड़ लॻी पई आहे वारो पियो वञे इमरान ख़ान जे पार्टीअ में शामिलु थियूं। ऐं हीअ जेकी वॾी लंबी चौड़ी कतार आहे, चङा भला माण्हू उन कतार जे पोइतों था थियनि, उनजा छा सबब आहिनि? ॿ सबब आहिनि उनजा। या त उन्हनि खे कयो थो वञे उन्हनि धुरनि तरफ़ां जेके इक़्तिदार में आणींदियूं आहिनि, जेके इक़्तिदार मां कढंदियूं आहिनि, ऐं उन्हनि खे जॾहिं को चयो थो बाबा तव्हां हिन पार्टीअ ॾे वञो, सुभाणे तव्हांजो जेके मफ़ाद हक़ न, इज्तिमाही हक़ न, पर तव्हांजे मफ़ादनि जो जेको आहे सो उहो तहफ़ुज़ कयो वेंदो। जेकॾहिं इहो लठ सां जेकॾहिं न थिया त पोइ चट सां न थिया त लठ सां त बाबा तूं फलाणे पार्टी में शामिलु थी। इहा असां वटि रिवायत रही आहे। अंग्रेज़नि जे दौर जी सॼी तारीख़ मां पढ़ी ॾिसंदा न त इहे जेके बि वज़ीर थींदा, जेके बि मिसाल जा कुर्सियूं वठंदा, जेके नवाब थींदा, इहो असांजो टाइटल वठंदा, उन्हनि जी रिकमेंडेशन थींदी डिप्टी कलेक्टरनि खां। उन्हनि ॼाणनि में उहो डिप्टी कलेक्टर एजेंसी वॾो हूंदो, उहो पंहिंजे ज़िले में बेताज बादशाह हूंदो। त मां चवण जी माना इहा आहे त इक़्तिदार में टाइटलनि वठण में, लक़बनि वठण में, ख़िताबनि वठण में उहा जेके असां अॼु जे टर्म में चऊं था एजेंसियूं, या अॼु जे टर्म में जेके चऊं था उहा कामोराशाही था चऊं, त इहे ॿई गॾियल हूंदियूं अंग्रेज़नि जे दौर में। ॿिन्ही जी कुवत हूंदी, हिकिड़े क़िस्म जी एस्टेब्लिशमेंट ऐं एजेंसीज़ हिकिड़े माण्हू वटि हूंदियूं, त उहो माण्हू सॼा कमु कंदो। हाणे खणी अलॻि अलॻि थी वञे, हिकिड़े खे एस्टेब्लिशमेंट था चऊं, ॿिए खे असांजी एजेंसीज़ था चऊं, पर उन्हनि जे ई इशारनि ते हीअ डुक डोड़ थींदी आहे। हिकिड़ी ॿी इहा थींदी आहे, भले कंहिंखे को अहिड़ो इशारो न बि मिले, पर लालच चम भई बाबा हाणे सुभाणे जेकॾहिं वज़ीर आज़म थियो त मन न मन को असांखे कंहिं तरह मानीअ जो भोर ई मिले, जेकॾहिं मानी पूरी न मिले त इहे जेके आहिनि माण्हुनि जी असांजी ड्रोड़ जेकी लॻी पई आहे होॾे। हाणे उन ड्रोड़ मञा हिकिड़ो सिंध जो जेको वॾे खां वॾो नुक़सानु थो थिए। सिंध जो नुक़सानु हीअं थो थिए कि यार सिंध त सदियुनि खां वठी क़ाइदाना रोल अदा कयो न।
सिंध त जेके आहे इमामनि वारो इमाम माना लीडर जंहिंखे चइजे उहो असांजो असांखां हक़ था कटनि, असांखे ग़ुलाम था बणाइनि। ग़ुलामीअ जो जदीद नज़रियो जेको आहे उन में इहा त नज़रियाती तौर ते माण्हू ग़ुलाम थिए न। जॾहिं असांजो अपर क्लास वञी हिते छोकिरे जे पोतो लॻे विञा वेठा हणनि ऐं हुनखे जीअं वेठा चापलूसी कनि, त माना सिंध जी जेकी बसीरत आहे, सिंध जो जेको सियासी अहमियत आहे, सिंध जी जेकी क़ाइदाना सलाहियतूं आहिनि, माण्हू उनखे मंझीरो ॾिनोसीं न। असां सिंध खे पाण ग़ुलाम बणायोसीं न। छा सिंधनि में एतिरी बि हिमत कान्हे त यार को इमरान जहिड़ो को नेमल बदल पैदा कनि? छो नथा पाण जेकॾहिं वफ़ाक़ी सियासत करणी आहे त पोइ छो नथा पाण किरदारु ठाहे सघनि? या इन्हनि जी वफ़ाक़ी सियासत इहा माना त कान्हे त कंहिंजी वञी पोइ लॻी कजे त इहे माण्हू भली अॼु तारीख़ चवे न चवे, माण्हू चवे न चवे, पर तारीख़ी तौर ते असांखे ग़ुलाम था बणाइनि। ऐं ग़ुलाम बि कंहिंखे था बणाइनि? जिते तव्हां पाण ॾिसो था हुन शादियुनि जो मसइलो जेको आहे सो पियो अचे थो, पीराणी छोकिरी केतिरो बदनाम थियो आहे, उहो ख़ानदान थियो आहे। हिकिड़ो माण्हू जेको ट्रस्ट वर्दी न आहे, हिकिड़ो माण्हू जेको हिकिड़ी ज़ाल खे छॾे ॿी थो करे, ॿीअ खे थो छॾे टी जी तलाश थो पियो करे, माण्हू चवनि था पिया, सियासतदान चवनि था पिया असांजो हक़ु आहे भली 4 बि शादियूं करे सघंदो। अरे बाबा 4 शादियूं बि फज़ीलत सां न करे न। इहा किथां जी सियासत आहे कि जेको आहे सो माण्हू पंहिंजे अज़वाजी ज़िंदगीअ में मुस्तहकम न आहे, ट्रस्ट वर्दी न आहे, क़ाबिल एतमाद न आहे। तव्हां हुनखे मुल्क जी जेका असां वाॻ था ॾियो, जंहिंजे करे मां सम्झां थो त अॻे चवंदा आहिनि त माण्हुनि जो जेको दीन थींदो आहे, माण्हुनि जूं जेको रीतियूं रसूमूं थींदियूं आहिनि, माण्हुनि जो जेको उथण वेहण थींदो आहे, उहो चवंदा त हुकुमराननि जे थींदो आहे त उनजी झलक हुन में ईंदी आहे। पर हाणे हीअ अजीब क़िस्म जी उल्टी गंगा पई थी वहे त माण्हू चवंदा आहिनि त जहिड़ा राजा तो प्रजा वारो ज़मानो न आहे, हाणे ईअं त जेका प्रजाति वारो राजा जहिड़ा अफ़ाल असांजा आहिनि कहिड़ा त असांखे जेके अॻवान मिलंदा आहिनि। जेको माण्हू अज़दवाजी ज़िंदगीअ में मुस्तहकम न आहे, उहो पंहिंजे घर ॾियारी सां जंहिंसां मां सम्झा दुनिया में वधि खां वधि इंसान वेझो पंहिंजे घर ॾियारीअ सां हूंदो आहे, उन सां जेको ट्रस्ट वधी हुनजो न आहे, उन सां जेकॾहिं बिटरे करे थो पियो त उहो क़ौम सां बिटरे करे मां हुनखे छा थींदो? मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां, हिकु क़िस्म जो इल्ज़ाम में पहुचा नथो वञा, जो ॻाल्हि करण जी माना इहा ई आहे कि मुंहिंजा असांजे जेको किरदार में मज़बूत कोन्हे को, जे माण्हू जा जो बयान जेके हिनखे अदाकारनि हिदायतकारनि जहिड़ा आहिनि था, उनखे सिंध जा असांजा जेके अपर क्लास वारा उनखे सिंध थालीअ में रखी छो था ॾियनि? इन जी माना इहा आहे त हुननि वटि को उहो लुल्लु को अफ़ाल का कुवत का साञ का सघ कान्हे का त सिंध खे मथे खणी अचनि। असां जेकॾहिं वफ़ाक़ी सियासत कयो था त तव्हांखे को रोके त कोन थो न, पर इनजी इहा माना त कान्हे त तव्हां सिंध खे जेको आहे सो टोकरीअ में रखी किथां जो ज़ुल्म आहे यार। हुन सिंध खे छॾाया आहिनि, आज़ादु कया आहिनि बम्बई खां, वरी साईं उन सिंध खे उन ई साॻिए माण्हुनि ॻाल्हि खे रखी वञनि टे हुन में ॾेई छॾियो हुननि खे। किथां जो नाप आहे, किथां जी हिकिड़ी सियासी बसीरत आहे सिंध जे माण्हुनि जी। सो हिन मौजूदु तनाज़ुर में सियासीअ में उहे माण्हू जेके लाहे पाए इमरान जे पोइ था वञनि, मुंहिंजे ख़्याल में सुभाणे तारीख़ उन्हनि जे लाइ इहो चवंदी त हुननि सिंध जी साञ, सिंध जी क़यादत जेके असां कंहिंजे इशारे ते या मफ़ाद जे बुनियाद ते उनखे न मञियो, उनखे क़ाइमु न कयो, पर सिंध खे ॼणो नज़रियाती ऐं ज़हनी तौर ते ग़ुलाम बणाए छॾियो। वफ़ाक़ी सियासत करे थी सघे, पर उन में असांजो रोल जेकॾहिं हुजणु घुरिजे त पोइ क़ाइदा न हुजे। अचो त हाणे पीपुल्स पार्टीअ जी ॻाल्हि अचूं, जेका इक़्तिदार दयाणी पार्टी आहे हिकु क़िस्म जी। कोशिशि थियनि थियूं पियूं सिंध में, सिंध जा असां क़ौम परस्त दोस्त निकिरी आया आहिनि जिन नेमल बदिलण सां कोशिशि कई आहे, पर सियासी जेके थींदियूं आहिनि गुण थींदा आहिनि, सियासी जेके चाल बाज़ियूं थींदियूं आहिनि, सियासी गुर ऐं पेच जेके थींदा आहिनि, जेसि ताईं असांजो क़ौम परस्त गिरोह जेको नेमल बदिल थो ठाहिणु चाहे हिन जो पीपुल्स पार्टीअ जो, उन्हनि खे अप्लाई न कंदो, उन्हनि खे न करंदो त पोइ नतीजा ओतिरा बहितर न निकिरंदा। इहो जेकॾहिं किन
रोडनि ऐं रस्तनि ते जेकॾहिं के 2-3 हिकिड़े जुलूस कढण सां असां सोचूं था त सिंध जी ख़िदमत कईसीं, माण्हुनि में शऊर पैदा कयोसीं, त उहा असांजी हिन करे ग़लती आहे त मुंहिंजा साईं तव्हां कंहिं बि वञी मैदान में बीहो, तव्हांखे ॿुधण वारा जेके हूंदा फ़क़ति तव्हांजा न हूंदा, के तमाशो ॾिसण ईंदा, के कहिड़े किसा ॿुधाईंदा। तंहिंजे करे इहो हजूम जेको थींदो आहे उनखे वोट बैंक न चइबो आहे। असां वटि अञा एॾा वॾा मजमुआ न थिया आहिनि जेके पीपुल्स पार्टी जे नेमल बदल तौर ते जेके दोस्तनि जेके बि कोशिशूं कयूं आहिनि, त उन में ईअं थींदो आहे त जेको वोट ते असर अंदाज़ थिए थो हिननि कोर्स ते पहुचणु घुरिबो। हिननि खे जेकॾहिं पंहिंजा इहे घर ऐं घर छॾे रोडनि ऐं रस्तनि ते घिटियुनि में जुलूसनि कढण जे बदिरां उन्हनि खे पंहिंजा सियासी ॾाम ऐं सियासी गुर मटाइणा पवंदा। उन्हनि खे हिकिड़े हिकिड़े दर ते वञी जेको वोट ते असर अंदाज़ थिए थींदड़ को शख़्सियत आहे, को इदारो आहे, त उन ते पहुची करे उन्हनि खे सॼी सूरत हाल खे वाज़े करे ॿुधाइणो आहे। ऐं जेकॾहिं ईअं न कबो त पोइ भला ॾिसो इमरान ख़ान खे ॾिसो, उनखे नवाज़ शरीफ़ खे अवार्ड ॾिठो, पीपुल्स पार्टी खे अवार्ड ॾिठो, हिकिड़ी शइ कामन हूंदी हुननि में अॼु ॾींहं ते आहे, हो कंहिं नंढे वॾे ॾे वेंदा ई कोन, माण्हुनि सां हुननि जो को वफ़ाक़ पार्टी जो वास्तो ई कोन्हे। उहो पीरनि ॾे वॾेरनि ॾे इन ॾे वेंदा, हुन ख़बर आहे भई राजनि जा धड़िया आहिनि, हालांकि लकिड़ो राज ई आहियूं असां सभु हिननि जो, त पोइ उन्हनि ते वञनि था। अलाए हिकिड़ो माण्हू हुननि जे खीसे में आयो त ओतिरा वोट उन्हनि खे आया। त सिंध जो जेको क़ौम परस्त तबिको आहे, जेका तब्दीली आणणु चाहे थो पियो, उन्हनि खे ई गुर वठणा पवंदा, उन्हनि खे जेको बार्गेनिंग करणी पवंदी ऐं उनखे बहितर तरीक़ो इहो ई आहे। असांजो जेको वोट ते असर अंदाज़ थींदड़ कुवतूं आहिनि उन्हनि खे हिकिड़ो क्लियर कट हिकिड़ो विएन थो हुजे न। असां सिंध जा माण्हू सिंध जी एजेंडा ठाहे ई न सघिया आहियूं, जेका सभिनी खे क़ाबिल क़बूल हुजे, उहा अमीर खे क़बूल हुजे, ग़रीब खे क़बूल हुजे, पढ़ियल खे क़बूल हुजे, अणपढ़ियल खे क़बूल हुजे, औरत खे क़बूल हुजे, मर्द खे क़बूल हुजे। असां हिकिड़ो को सोशल कॉन्ट्रैक्ट न ठाहियो आहे, असां पॉलिटिकल कॉन्ट्रैक्ट न ठाहियो आहे। असां जूं जाती दुश्मन जे बुनियाद ते, पसंदि ऐं नापसंदि जे बुनियाद ते असां पे सियासतूं हलायूं आहिनि। अलाए कंहिंखे भुटो नथो वणे, अलाए अचो वारो कयो, ॿियनि खे को ॿियो नथो वणे त अचो वारो कयो। भाई इन लाइ कमु न थींदो। माण्हुनि खे हिकिड़े क़िस्म जी तब्दीली घुरिजे। तब्दीलीअ लाइ जेको आहे असांखे वेही मुननि में मुंहुं ॾेई करे गौर फ़िक्र करिणो पवंदो, असांखे ॾिसणो पवंदो, सोचणो पवंदो त तब्दीली जेकॾहिं अचे त उन मथां आम माण्हू खे कहिड़ो फ़ाइदो थींदो, औरत खे कहिड़ो फ़ाइदो थींदो, मर्द खे कहिड़ो थींदो। असांजी हर ॻाल्हि ॾिसो त मुंझी पई आहे, हर ॻाल्हि पोइ पाणी जे मसइले खां वठी वेंदी तालीमी इदारनि ताईं, रोडनि ऐं रस्तनि ताईं मसइला ई आहिनि। उन्हनि मसइलनि जो असांखे हल जेकॾहिं कोन्हे त उन नेमल बदिल ठाहे असांखे मैनिफेस्टो ठाहिणो आहे, असांखे सोशल कॉन्ट्रैक्ट ठाहिणो आहे, असांखे मर्द औरत जे लाॻापन ते कॉन्ट्रैक्ट ठाहे माण्हुनि खे ॾियणो आहे, असांखे नौकिरी जे हवाले सां ॻाल्हाइणो आहे, असांखे बेरोज़गारी जे ख़तमु करण जा 10 तरीक़ा ऐं ढंग ॾियणा आहिनि। असांखे जेके पंहिंजे डेवलपमेंट जूं जेके प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि जे हवाले सां ॻाल्हाइणो आहे कि बाबा इहे असांखे हलाइणा आहिनि, रखणा आहिनि, न आहिनि। तंहिं करे असांजी जेके नेमल बदल आहिनि था सिंध में, उन्हनि जे लाइ बुनियादी कमु इहो आहे त टेबल वर्क करे सॼी सिंध खे पीपुल्स पार्टी माण्हुनि खे बि क़ाइल करे सघनि था, ॿियनि खे बि क़ाइल करे सघनि था त साईं सिंध खे हीअ शइ घुरिजे, सिंध फ्यूचर हीअं हुअणु घुरिजे, सिंध जे माण्हू जा मसइला हीअं थियणु घुरिजनि। असां उहो पेपर वर्क कोन्हे, असां वटि मुसीबत इहा आई आहे, असां वटि शख़्सियतूं आहिनि जेके नफ़रतुनि ऐं मुहबतुनि जी बुनियाद ते हलनि थियूं पियूं। उहो असां जहिड़ा त छॾियो मुहन जा अमर सां मुरीद ख़ादिम आहियूं। असां शख़्स परस्तीअ खां सियासत खे ॿाहिरि कढी न सघिया आहियूं। असां पंहिंजा जेके आहिनि त उहो हिकिड़ो चइजे पंहिंजनि पेरनि ते हलणु, पंहिंजे ज़हन सां हलणु, पंहिंजे शऊर सां हलणु ऐं साञा सां हलण जे बदिरां असां कंहिं न कंहिंजी पीढ़ी मुरीदी कयूं था। कंहिंखे न कंहिंखे जेको आहे पढ़ विझी मुंहं खे असां जेको आहे सो खणी था वञूं। मूं हिकिड़ो तस्वीर ॾिनी अॻे इक़बाल जे घणा साल अॻे ध्यान में, असांजे उहो तस्वीर प्रिंट पेज ते आई, उनते लिखियलु द प्रॉफिट ऑफ दी पाकिस्तान। सिंध में हाणे माण्हू ॻाल्हाइणु शुरू कयो आहे, को कंहिंखे पंहिंजे मुर्शद खे को सियासतदान खे थो
पैगंबर अमुन थियो वियो आहे। अरे बाबा छॾियो तव्हांजो कहिड़ो कमु आहे, दीन सियासत खे चओ था अलॻि करिणो, तव्हां दीन छो था ॻाल्हायो? उहो तव्हांखे चक थो हुजे नथो हुजे, इनखे छॾे ॾियो न, तव्हां पंहिंजी सियासत ते अचो न। ॻाल्हि जेका मूं ते कहिड़ो आहे कई पीर हुन शख़्सियत परस्तीअ जी, शख़्सियत परस्तीअ में असां हाणे हिननि खे पंहिंजो पीर पैगंबर सॾु शुरू करे ॾिनो आहे सियासतदाननि खे, भले उहे हुननि जा हॾा खतखतन कया हुजनि। साईं तव्हां वञो होॾे बेनज़ीर जे मज़ार ते, तव्हांखे ईअं लॻंदी कलंदर जे मज़ार ते आया आहियो। किथां जो इंसाफ़ आहे त सियासत खे अहिड़ा रंग ॾिजनि, माण्हुनि खे ईअं ग़ुलाम बणाइजे, माण्हुनि खे ईअं धोखा ॾिजनि। सो सिंध में वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। उहो नवाज़ शरीफ़ जी पंहिंजे पंजाब जे लाइ, पंहिंजे मफ़ादनि जे लाइ, इक़्तिसादी इन्हनि ॻाल्हियुनि जे लाइ उहो माण्हू पाण आपे खां ॾिनो निकिरी वियो आहे। त सिंध जो माण्हू पंहिंजे हुन सोचनि में ई रही करे कुझु करे सघे थो न। महमल बदियल हिकिड़ो जेको आहे सो हुनखे ठाहे सघे थो न। असांजे न त सूरत हाल इहा ई रहंदी, हाणे हली असांजा केतिरा इलाइक़ा थियनि, भली केतिरी थिए। अब पीपल्स पार्टी जेकॾहिं अकेले सिर्फ़ु इक़्तिदार में न बि अचे त मथां सां कढी करे वरी इक़्तिदार ठाहे वठे, तव्हांजो सीटूं ठाहे वठे। तंहिं करे असांखे कंहिंसां दुश्मनी करणी कान्हे की पीपल्स पार्टी खे ठाहिणो आहे या कंहिं खे ठाहिणो आहे। भला जेकॾहिं उनखे असां पंहिंजो अवाम दोस्तनि सां दोस्त करे था सघूं त इहे ई असांजा क़ौम परस्त हुयूं साने माण्हू हुन सां ॻाल्हाइनि, त बाबा जेकॾहिं हिन दफ़े तव्हांजो मैनिफेस्टो न बदिलियो त तव्हांजे असां जेको आहे सिंध दोस्तीअ खे करे क़बूल न कंदासीं, चवंदा तव्हां सिंध जा दुश्मन आहियो। ऐं इन्हनि ते खोड़ मसाला आहिनि जिन ते इन्हनि खां वाज़े तौर ते हिकमत अमली जेके मौक़ुफ़ वठी सघनि था, तव्हांजा मौक़ुफ़ ॾेई सघनि था। सो हाणे सियासी तनाज़ रही हुई आहे त मुंहिंजा साईं हे ज़मानो जेको इलेक्शननि खां अॻु में थींदो आहे कंहिंखे ईअं चइबो त सियासी शतरंज जे मुहरनि बदिलाइण जो ज़मानो आहे। उहे क़ुवतूं जेके इक़्तिदार में आणनि थियूं या इक़्तिदार खां ॿाहिरि कढनि थियूं, उन्हनि क़ुवतुनि जी बारगेनिंग थी पई हले। हाणे इन बारगेनिंग में सिंध जे माण्हूअ खे ॾिसणो आहे त हुन सां त को भला बारगेनिंग को करे नथो या पंहिंजे पाण सां थो बारगेनिंग करे। जेकॾहिं पंहिंजी बारगेनिंग पाण सां थो करे त पोइ पंहिंजे मफ़ादनि खे, पंहिंजे मुस्तक़बिल खे ॾिसणु पवंदो घुरिजे। सूरत हाल ईअं आहे त सिंध ॾाढो ख़तरनाक दौर आहे। हिन दौर में जेकॾहिं असां पेर चङी तरह सां न खयोंसीं त इहा असांजी नज़रियाती ऐं सियासी ग़ुलामी थींदी, कंहिं न कंहिं पोइ ते लॻी पवंदासीं। ऐं सिंध जो तशख़ुस जेको आहे, सिंध जी जेकी चइजे त हिकिड़ी सियासी ख़ुदमुख़्तियारी जेकी आहे, सिंध जी जेकी हिकिड़ी अज़मतुनि वारो जेको माज़ी आहे, उनजे हाल ऐं मुस्तक़बिल खे जेको आहे असां उनखे हांजो रसाईंदासीं। सो मुख़्तसिर ॻाल्हियूं कयां साईं, जेको कुझु थिए थो पियो अचानक नथो थिए, ओचितो नथो थिए, उनजो वॾो पस मंज़र आहे। उनखां हर वाक्य जो, हर रवैये जो, हर किरदार जो ऐं उनजो अॻिते हली असर पवणा आहिनि। असांजे आॾो हिन वक़्तु वफ़ाक़ी सियासत ते 3 धुरियूं आहिनि जिन जो ॾिठो आहे जहिड़ो पाण खे ॾिसूं था त इहे इक़्तिदार जी जंग आहे हुननि जी। यार हिन वक़्तु कंहिं बि माण्हू आहे, कंहिं बि पार्टीअ अवाम जी ॻाल्हि कई आहे, इमरान खान खे हिते आणनि था, उहो रुॻो मिसाल ॻाल्हि 2-3 ॿी पंहिंजे एंटी पार्टी रुॻो ज़मान था करे हलनि उनजे पोइ लॻनि को ठाहियो, को सिंध जो को मंशूर ठाहियो जेको हुनखे चयो साईं हिन ते ॻाल्हाइणो अथई, हिते असां सां जॾहिं जलसे में ॻाल्हि कंदे त ॼणो वाइदो थो करे अवाम सां। सुभाणे उहा ॻाल्हि जेकॾहिं न हली त माण्हू मटिजनी न मटिजनी, असां मटिजी थोजे विच खां वठी जेको पुछंदासीं त असांजे सिंध अमर जो छा कयो। असां नवाज़ शरीफ़ कोन था पुछूं, असां इमरान खान कोन था पुछूं, पीपल्स पार्टीअ खे असां जमंदे बख़्शे छॾियो आहे। त पोइ इहा सूरत हाल आहे सिंध जी। शतरंज जा मोहरा मटिजण वारा आहिनि, सूरत हाल खे सम्झो। वाकिया जेके थियनि था उन्हनि जा पस मंज़र आहिनि, उहो पेश मंज़रनि खां सवाइ नथा थियनि। ऐं इहे 3 धुरियूं आहिनि। अॻियां इन्हनि 3 धुरनि मंझां ईंदड़ दौर में को बि एब्सोल्यूट मेजॉरिटी सां इक़्तिदार में कोन ईंदो। हिन करे
त पोइ उहो तकलीफ़ ॾह थो थिए बैन अल-अक़वामी तनाज़ुर में। पोइ माण्हुनि जी मटा सटा हाणे ॾिसो मिसाल जी ॻाल्हि, बलोचिस्तान वारो वाक़ियो हुयो न, कीअं हमरा खे ड्रायल अटैक ॿियो हमरा थी वियो, जंहिंजा सूबाई असेंबली जो जेको मेंबर आहे जंहिंजा 500 वोट बि न हुया, उहो वज़ीर आला थी वियो न। त इहो पोइ इहे कुर्सियुनि ते विहारण, कुर्सियुनि ते उथारण वारा जेके आहिनि मुरनि मटाइण वारनि जे लाइ इहा आसान हूंदी आहे, जॾहिं की एब्सोल्यूट मेजॉरिटी कंहिंखे कान मिलंदी। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे, मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे, मां कंहिंखे मायूस नथो कयां। ऐं हुन सां गॾो गॾु इहे थींदो त बिल हे वक़्तु आहे जो सिंधी माण्हू जेकॾहिं न सोचियो वरी 50-60 साल वरी 60 साल वरी पोइ पइजी वेंदासीं। बिल उन्हनि माण्हुनि सां ॻाल्हायो जेके हिननि जी पोइ लॻी कनि था। तव्हांखे राजन समेत वञी था मुरीद बणाइनि, हुननि खे चओ त बाबा सिंध जे मंशूर ते ॻाल्हायो, असांखे सिंध में हीअ घुरिजे, जातीय गिरोही मफ़ादनि ते न आहे वञिणो, असांखे सिंध जे क़ौमी मफ़ादनि ते ॻाल्हाइणो आहे। उहो छो कंदो? इहो थियो वफ़ाक़ परस्त या वफ़ाक़ दोस्त लाइ। जेके असांजा सिंध जा दोस्त आहिनि, सिंध जा साड़िया वंदा आहिनि, उन्हनि खे वरी पाण सां सिंध सां आहे जेका पार्टी सालनि खां इक़्तिदार में आया उन सां अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाइणो आहे। असां जेके न ॻाल्हायोसीं पोइ पंहिंजे लाइ ॾाढियूं तकलीफ़ूं थींदियूं। मूं पंहिंजो वक़्तु वरितो, ॾाढो जज़्बाती थी करे मूं न ॻाल्हायो आहे, पर दिलि सां ॻाल्हायो अथमि, दिलि खे हुज़ूर सां ॻाल्हायो अथमि त दिलि सिंधी माण्हू चवंदा आहिनि अलाह रखो अलाह खे, त अलाह खे ॿियो कमु ई कोन्हे, रुॻो असांजा कमु कंदो। पोइ काइनात हले थो, बाबा हुन उसूल ठाहे छॾिया, क़दुर ठाहे छॾिया, नज़रा ठाहे ॾिना, जदवलूं खाओ ॾिनियूं, बाबा ॿ मिलाई 4 थींदो, उहो 3 कोन थींदा। असां अदा रखू पीर ते अदा रखू कलंजर ते, बाबा कोन थींदो ईअं जेसिताईं असां पंहिंजो पाण ते नथा रखूं, पंहिंजे पेरनि ते नथा बीहूं। सो मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे दादा, तव्हांजा वफ़ाक़ परस्त सियासतदान तव्हां असांखे सिंधी माण्हुनि खे सिंध जे तशख़ुस सां सिंध जी शऊर खे ग़ुलाम बणाइण जे चकरनि में आहिनि। ऐं असांजो सिंध दोस्त माण्हू अञा उन सिंध जो जेको आहे ख़ूबसूरत हिकिड़ो सिंध जो जेको आहे न प्यारो रोशन मुस्तक़बिल, उन जो तसवर जेको आहे उहो माण्हू जे आॾो आंदो न आंदो आहे। जंहिं करे माण्हू खे ॾिसी आशिक़ थी पवनि त असांखे दादा हे सिंध घुरिजे। ऐं पोइ ॿियो कहिड़े बि सिंध जा उन्हनि खे इशारा ॾिए, किनाया ॾिए, पैसा ॾिए, त उहो जेको आहे सो उनखे जेको आहे टुकराए छॾे ॾियनि। इन खां सवाइ असांजो कोई प्यारो कोन्हे। असांखे पंहिंजो पाण संभालणो आहे, ऐं जेकॾहिं पाण न संभालियोसीं त अलाह वरी वॾे अरसे ताईं असां ज़हनी ऐं सियासी ग़ुलामीअ में रहंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, मूंखे माफ़ु कजो, मूं पंहिंजे दिलि सां ॻाल्हायो आहे। ऐं जेकॾहिं दिलि आज़ारी थी बि हुजे त अलाह मूंखे यकीन करे ॼाणो ॾुख न थींदो, छो त मुंहिंजो ज़मीर ख़ुशि आहे त मूं जेको कुझु ॻाल्हायो उहो सच ॻाल्हायो। तव्हांजो ॾाढो सामीन, ही हुयो साईं दुर मोहम्मद पठान साहब जे पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ जी समूरनि हुस्नैन सां हुस्नाकिन सां जेके ॻाल्हियूं कयूं। असां सम्झूं था तव्हां दुनिया जे ॻोल्हे ते जिते बि वेठा आहियो, जिते बि सोच ऐं सम्झ खां कमु वठंदा, ऐं सम्झां थो त उहे ॻाल्हियूं साईं वारियूं तव्हांखे ज़रूरु यादि रहंदियूं। साईं दुर मोहम्मद पठान साहब, तव्हां खां इजाज़त वठूं था ऐं रेडियो वाइस ऑफ सिंध लंडन जा ॿुधंदड़ जेके जिते बि वेठा आहिनि सभिनी खां इजाज़त वठूं था। सामीन जाफ़र इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वाइस ऑफ सिंध लंडन। वॾी महिरबानी साईं जाफ़र साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सर। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां सिंध मुंहिंजी अमां। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ
सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।